में मिली वेंदी। तो मुझी भेड़ जो रत वहायो आ। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां मुंहिंजो पंहिंजो अदाकार काज़ी अब्दुल सत्तार। ऐं हमारी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सत्तार काज़ी व्लॉग। जी हाँ दोस्तों, मां पंहिंजे हिन यूट्यूब चैनल सत्तार काज़ी व्लॉग में अवां सभिनी आयल मुंहिंजे जेके सब्सक्राइब दोस्त आहिनि, जेके हींअर मुंहिंजो चैनल सब्सक्राइब करण वारा आहिनि, उन्हनि सभिनी दोस्तनि खे मां पंहिंजे हिन चैनल में भलीकार चवां थो। भली करे आया, जी जी करे आया, सदाई ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुलनि जीअं टेकंदा टिणंदा रहो। इहा ई मुंहिंजी अवां दोस्तनि जे लाइ हमेशह दुआऊं हूंदियूं आहिनि। जीअं अवां जी जेका सपोर्ट, अवां जो जेको प्यार, अवां जो जेका साथ आहे, मूंखे हिन मंज़िल तक पहुचायो आहे। उम्मीद कयां थो त सभु मुंहिंजा जेके बि वीडियोज़ आहिनि उन्हनि खे अवां आख़िर ताईं वॉच कंदा आहियो ऐं कंदा रहंदव। इहा अवां जी जेका मुंहिंजे मथां सपोर्ट, महिरबानी, लख तोरा लख लाइक। अल्लाह अवां खे ख़ुशि रखे, अवां खे अल्लाह आबाद रखे, हमेशह पंहिंजे बचड़नि में ख़ुशि रहो। ऐं जीअं हींअर रमज़ान मुबारक हली रहियो आहे ऐं रमज़ान मुबारक जो अॼु 10हों रोज़ो आहे। जी हाँ, ऐं राति रखंदासीं 11हों। जी दोस्तों, ऐं इबादतूं बि ज़रूरी आहिनि, इबादत करण बि ज़रूरी आहे। असां हर मुस्लमान ते इहो फ़र्ज़ु आहे, रोज़ो फ़र्ज़ु आहे, नमाज़ फ़र्ज़ु आहे, ज़कात ऐं हज, इहे सभु शयूं फ़र्ज़ु आहिनि। अल्लाह साईं असांखे जेके इन फ़र्ज़नि में कमियूं कोताहियूं आहिनि, उहे रब करीम पंहिंजी बाज सां, पंहिंजे रहम करम सां ऐं असांखे उहे जेके कमियूं कोताहियूं आहिनि उन्हनि खे दरगुज़र करे असांखे माफ़ु कंदो। ऐं हमेशह जेको हीउ महीनो आहे, बरकतुनि वारो महीनो आहे ऐं मग़फ़रत वारो महीनो आहे। ऐं इन महीने में जेको आहे असांखे बख़्शिश कराइणी घुरिजे। ऐं जेके ज़ाहिर हॾ सरा 11 महीना हूंदा आहिनि, उनमें खाईंदा पीअंदा आहियूं, उनमें इतफ़ाक़न ग़लतियूं गुनाह बि थी वेंदा आहिनि। ऐं उन जे लाइ अलाह से हिकिड़ो महीनो ॾिनो आहे मग़फ़रत जो, जेको आहे इनमें मग़फ़रत बि हासिलु करे सघो था। दोस्तों, दीन दुनिया जूं ॻाल्हियूं तमामु ज़बरदस्त। हर मैसेज बि मां हुए दोस्तनि खे इहो जेका पैगाम ॾींदो रहंदो आहियां त जीअं मुंहिंजी हिकिड़ो पैगाम मां को बि अगरि हिकिड़ो इंसान उन ते अमल करे नेक राह ते हली पियो त मुंहिंजी बि ज़िंदगी ठही पवंदी, मुंहिंजे लाइ तमामु घणो बहितरु थींदो। त दोस्तो, हींअर असीं ॻाल्हि कयूं पिया सोप सीरियल। जी हाँ, सोप सीरियल वेरनि जी बस्तीअ में जेको असद कुरैशी साहब, जी हाँ असद कुरैशी साहब जेको हींअर हिन में कमु करे बि पियो ऐं अचानक जेको आहे उन ड्रामे मां आउट छो थी वियो ऐं कहिड़ी वजह जे करे उहो आउट थी वियो, छो थी वियो, इहा वजूहात जेका असांखे जेका अंदरूनी जेके ज़रियनि मूजिबि जेका ख़बर रखी आहे त डायरेक्टर साहिब सां कुझु ॻाल्हियुनि ते उन कमेंट में न ठहिया, या असद कुरैशी साहिब खे को टाइम न मिली सघियो, इनजे करे असद कुरैशी साहिब इन ड्रामे खे अलविदा करे विया आहिनि। तमामु बहितरीनु हिकिड़ो कैरेक्टर कनि पिया ऐं जेका तमामु बहितरीनु हिकिड़ो असांजा सिंध जा छा पूरी मतिलबु सिंध में भरपूर लेवल जा जेके अदाकार आहिनि, बहितरीनु अदाकार आहिनि ऐं उनखे पूरी दुनिया ॾिसंदी आहे। ऐं असांजी ख़ुशूसी तौर ते सिंध जा जेके हीरो आहिनि, लेजेंड अदाकार आहिनि ऐं उन्हनि में जेको एक्शन, जेका अदा आहे उहा तमामु जेके असांजे ॿाहिरि जे जेके ॻोठनि वारा जेके मतिलबु जेके ॿाहिरि रहनि था, ॿाहिरि जा माण्हू ख़ुशूसी तौर ते असद कुरैशी साहिब खे घणो भाईंदा आहिनि। ऐं जेको आहे उनजी जेका परफॉर्मेंस आहे, उनजो जेको दाबो आहे, उनजी जेको दहक आहे, उहा तमामु घणी हिकिड़ी मुतासिर कंदड़ जेको आहे हिकिड़ी उनजी अदाकारी हूंदी आहे। ऐं तबियतनि तमामु घणो बहितरु ऐं बहितरीनु असांजी अदाकार आहे असद कुरैशी साहिबु। हिन ड्रामे मां वेरनि जी बस्ती मां छो आउट थी वियो, छाजे लाइ आउट थी वियो, ऐं मूं साईं सां राब्तो करण जी बि कोशिशि कई आहे ऐं शायदि कई मसरूफ़ियात जी वजह जे करे साईं सां मुंहिंजो जेको आहे राब्तो कोन थो थी सघे। ऐं जीअं उन सां राब्तो थी वियो त वधीक अवां ताईं इहा जेका अपडेट मां ज़रूरु पहुचाईंदुसि। ऐं अवां दोस्तनि खां बि अगरि कंहिं दोस्त वटि इहा अपडेट हुजे, इहा जानकारी हुजे, जेका त अपडेट हुजे, त उहा अवां दोस्त मूंखे कमेंट में ॿुधाईंदा दोस्त त असद कुरैशी वेरनि जी बस्ती मां छो आउट थी वियो। बाक़ी अदाकार जेके आहिनि तमामु बहितरीनु, जीअं ज़ुल्फ़कार बुर्दी आहे ऐं अज़ीज़ कंबरानी आहे,
इरफान शेख आहे ऐं तमामु बहितरीनु खोड़ सारा हाजन तीवण बि हिन में कमु करे पियो हाजन तीवण जी बहितरीनु अदाकारी आहे हिन में ऐं नवां पुराणा सभु अदाकार सीनियर हिन में कमु करनि पिया वेरनि जी बस्तीअ में हाणे इहो ॾिसणो इहो आहे इहा मालूमात अवां दोस्त बि मूंखे ॾींदा त वेरनि जी बस्तीअ में असद कुरैशी ख़ान साहिबु छो छॾे वियो ऐं कहिड़ी वजह जे करे जेको आहे हलंदड़ जेको आहे रिकॉर्डिंग तां अलविदा करे हलिया विया ऐं छो हलिया विया इहा असांखे ज़रियनि मूजिबि ख़बर लॻी आहे ऐं जेकॾहिं अगरि इहा ख़बर फेक आहे या कूड़ी आहे उन जी बि अवां जेको आहे रहनुमाई कंदा अवां जेको आहे कमेंट में ॿुधाईंदा त इहो सभु कूड़ आहे या सच आहे इन जे लाइ तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी लख तोरा लख लाइक करे ख़ुशी जो आबाद हुजो हमेशह गुलनि जा टेकंदा टणंदा रहो इहे ई मुंहिंजी अवां दोस्तनि जे लाइ दुआऊं हूंदियूं आहिनि त दोस्तो जेकॾहिं अञा मुंहिंजे हिन चैनल ते अवां न्यू आहियो त अवां दोस्तनि खे मां इहा गुज़ारिश कंदुसि त जल्दीअ में मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो सब्सक्राइब करण खां पोइ बेल आल बटन खे बि दॿाए छॾियो त जीअं मुंहिंजी अचण वारी जेका न्यू वीडियो आहे उनजो नोटिफिकेशन अवां सॼणनि ताईं अवां पहिरीं प्यारनि ताईं आसानी पहुची सघे ऐं अव्हांखे मिले बहितरीनु मालूमात हर ड्रामे जी जीअं अवां दोस्तनि तां सोप सीरियल वेरनि जी बस्ती ऐं केटीअनि त हलंदड़ जेका आहे सोप सीरियल पापनगर उन जी बि अवां दोस्तनि मां अपडेट पहुचाईंदो रहंदो आहियां मां उमेद कंदुसि त हींअर जेकी मां अवां दोस्तनि ते ही अपडेट पहुचाई आहे इन में बि अवां जी कुझु न कुझु रहनुमाई थी हूंदी जे अञा को दोस्त जेको आहे कंहिंखे ख़बर हुजे इन ड्रामे बाबति आगाही ॾिए थो अवां दोस्तनि जी वॾी महिरबानी कमेंट में ज़रूरु ॿुधाईंदा त अव्हांखे मुंहिंजो वीडियो कीअं लॻो ऐं जेको आहे लाइक कमेंट ज़रूरु कंदा ऐं हुन खां अलावा अवां दोस्तनि खे ॿी बि मां ॻाल्हि कंदो रहंदो आहियां त जीअं अवां दोस्त जितां जा बि आहियो उतां पंहिंजे सिटीअ जो नालो हाणे काफ़ी दोस्त मूंखे कमेंट करणु छॾे विया आहिनि शायदि रमज़ान मुबारक जो महीनो ऐं तकाव जे करे तराबियुनि जे करे ऐं रोज़ा रखण जे करे जेको आहे नेट ऐं मोबाइल जो इस्तेमालु घटि थी वियो आहे ऐं ज़ाहिर आहे हाणे बाबति जा ॾींहं बि आहिनि ऐं हुजण बि खपे इहा बि अवां दोस्तनि जी वॾी महिरबानी आहे जेके दोस्त मुंहिंजे वीडियो खे ॾिसंदा आहिनि ॿुधंदा आहिनि ऐं उन्हनि दोस्तनि जी बि वॾी महिरबानियूं लख तोरा लख लाइक ऐं रमज़ान मुबारक जा रोज़ा ऐं जेके दोस्त रखनि था पिया उहे पंहिंजो कमेंट में नालो बि लिखंदा करो त जीअं अवां दोस्तनि खे बि दुआयूं खोड़ सारी दुआयूं ॾियां ऐं शामिलु कयां अवां खे पंहिंजे हिन अॻिले जेको नेक्स्ट अचण वारो जेको वीडियो हूंदो उन में शामिलु कंदुसि अवां दोस्तनि जा नाला ऐं तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानियूं नज़ीर अहमद अटक पंजाब खां उनजी वॾी महिरबानियूं ऐं असगर अली थेबो साहिब जूं जेको मूंखे पंहिंजी जेको आहे यानी मुंहिंजी वाइफ जूं मूंखे वास्ता ॾींदो आहे उन ऐं मूंखे चवंदो आहे त कीअं बि करे अदा काज़ी मामा काज़ी असांखे जेको आहे असद कुरैशी साहिब सां मिलवायो असद कुरैशी साहिब सां राब्तो करवायो ऐं मूं उनखे अॻु में बि इहा ॻाल्हि कई आहे त मुंहिंजी जेका फेसबुक जेका ID आहे उन ते सेम इहो हिकु ई लोगो लॻल आहे अवां सर्च कयो काज़ी अब्दुल सत्तार जी काज़ी अब्दुल सत्तार सभु सर्च कंदव त उन में इहो साॻियो ई लोगो जेको मुंहिंजी यूट्यूब ते लॻियल आहे उहो ई लोगो अची वेंदो ऐं पोइ बि अवां दोस्तनि जी रहनुमाई जे लाइ मां उनजी जेका आहे फेसबुक अकाउंट जी जेका लिंक आहे उहा मां डिस्क्रिप्शन में मां कॉपी करे रखां थो पियो ऐं उमेद कंदुसि त अवां उनखे ज़रूरु उतां जेको आहे लिंक खे खणी करे ऐं मुंहिंजे जेको आहे काज़ी अब्दुल सत्तार जेको फेसबुक अकाउंट आहे उनखे बि फॉलो ज़रूरु कंदा अवां दोस्तनि जी वॾी महिरबानियूं नज़ीर अहमद साहिब जी महिरबानियूं असगर अली तेबो साहिब जी महिरबानियूं शेर जी हा साईं शेर ख़ान सोलंकी जी वॾी महिरबानियूं ऐं अब्दुल हई संजरानी साहिब जी वॾी महिरबानियूं ऐं अदा असांजो ॿियो माजिद अली मेमून साहिब जी वॾी महिरबानियूं जंहिंजो तालुक़ु आहे माजिद अली मेमून साहिब इहो आहे मेरापुर जो उनजी वॾी महिरबानियूं ऐं हुन खां अलावा दाद मोहम्मद लाशारी साहिब जी हाँ असांजा बहितरीनु डायरेक्टर आहिनि दाद मोहम्मद लाशारी साहिब जंहिं असां सां राब्तो कयो आहे ऐं असांजा पूरा वीडियो ते ॾिसंदो आहे
हींअर हिन टाइम सऊदीया में रहनि था पिया ऐं राइश पसीर उते आहिनि केटीएन ते बहितरीनु ड्रामा ॾींदड़ ख़ुददार ऐं जज़्बात बहितरीनु डायरेक्टर ऐं हींअर इन फील्ड खे हिन ड्रामा फील्ड खे अलविदा करे हींअर सऊदीया में राइश पसीर आहिनि ऐं मुंहिंजे जेका बहितरीनु दोस्त आहिनि ऐं मूंखे मुंहिंजा ई वीडियोज़ बि ॾिसंदा आहिनि ऐं हुनजा स्पेशल जेको आहे उन कॉल करे मूंखे शाबाशी ॾिनी आहे उन दोस्त जी बि वॾी महिरबानियूं साजन सोलंकी साहिब जूं वॾी महिरबानियूं ऐं हुन खां अलावा असांजो ॿियो हिकिड़ो आहे औरंगज़ेब सागर साहिब जी वॾी महिरबानियूं अलाह करे ख़ुशि हुजे आबाद हुजे त तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानियूं ऐं अचण वारे वीडियो जे लाइ मां अवां दोस्तनि खां वठंदुसि इजाज़त ऐं काज़ी अब्दुल सत्तार खे ॾींदा इजाज़त अलाह अव्हां खे ख़ुशि रखे आबाद हुजो हमेशह गुलनि जा ते कंदा टणंदा रहो जेकॾहिं अञा ताईं को दोस्त अञा रहिजी वियो आहे त उन दोस्त खे मां इहा ई गुज़ारिश कंदुसि त जल्दी जल्दी में मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो सब्सक्राइब करण खां पोइ बेल वार बटन खे बि दॿाए छॾियो त जीअं मुंहिंजी अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन अव्हां ताईं पहुचे ऐं पंहिंजो नालो पंहिंजी सिटीअ जो नालो पंहिंजे ॻोठ जो नालो पंहिंजे दोस्तनि जा नाला लिखी कमेंट कंदा करो त जीअं अव्हां मूंखे ख़बर लॻे त अव्हां किथां मूंखे कहिड़े शहर खां दोस्त मूंखे मुंहिंजी वीडियो ॾिसंदा आहिनि ऐं कहिड़ी सिटीअ खां ऐं असांजे काफ़ी दोस्त दुबई ऐं कतर सऊदीया ऐं हुन खां अलावा चीनी दोस्त बि आहे मुंहिंजो उहो बि कमेंट कंदा पर हाणे चीनी मूंखे सम्झ में कोन थी अचे लिखे छा थो वीचारो उहो बहरहाल उहो सम्झंदो चवंदो या उन वटि को अहिड़ो जेको आहे लैंग्वेज चेंज वारो को अहिड़ो को सॉफ्टवेयर हुजे जेका मुंहिंजी ॿोली उहो ॿुधंदो हूंदो ऐं पंहिंजे कर्म करे हुनखे इहा शइ सम्झ ईंदी हूंदी इहो बि ख़ुदा बहितर ॼाणींदो आहे ज़ाहिर आहे को अहिड़ो डिजिटल दौरु हले थो पियो उन्हनि में जेको अहिड़ो को सॉफ्टवेयर हुजे तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानी अलाह करे ख़ुशि हुजो आबाद हुजो हमेशह गुलनि जा ते कंदा टणंदा रहो इहे अव्हां दोस्तनि जे लाइ पहिरीं प्यारनि जे लाइ मुंहिंजी दुआऊं हूंदियूं आहिनि अलाह अव्हांखे ख़ुशि रखे त दोस्त वरी मिलूं था नेक्स्ट वीडियो जे लाइ तेसीं ताईं जुदा न फिदा पाकिस्तान ज़िंदाबाद जीए लतीफ़ जी नगरी जीए सिंधी ॿोलीअ जीए सिंध में रहंदड़ तमामु ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ जेके बि असांजा सिंधी पंजाबी उर्दू सराइकी मारवाड़ी थरी बुरोइकी बलोची पख्तून जेके बि ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ आहिनि सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानी अलाह करे ख़ुशि हुजो आबाद हुजो हमेशह गुलनि जा टेक था टंदा रहो वॾी महिरबानी अलाह हाफ़िज़ पंहिंजो ख़्यालु रखंदा।
तमाम दोस्तों जी वॾी महिरबानी अला करे ख़ुशि हुजो आबाद हुजो हमेशह गुलनि जिया टहिकंदा टणंदा रहो इहा मुंहिंजी अवां दोस्तनि जे लाइ दुआ आहे त जुदा न फिदा पाकिस्तान ज़िंदाबाद जीअं लतीफ़ जी नगरी जीअं सिंधी आहे मारवाड़ा जीअं सिंधी आहे ॿोली जीअं सिंध में रहंदड़ तमामु ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ सिंधी पंजाबी उर्दू बिरोइकी बलोची मारवाड़ी थरी जेके बि ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ सभई आबाद हुजनि अल्लाह हाफ़िज़ अल्लाह अव्हां खे ख़ुशि रखे